Assalamu alaikum class. This is Naveed Ahmed Sumro. I welcome to all of you on behalf of Names Virtual Academy. अॼु असां हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आल औलाद जे बारे में पढ़ंदासीं। सभ खां पहिरियों इहो सुवालु आहे त हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के केतिरा पुट हुया? जवाब, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जन के 3 पुट हुआ। ठीक आहे, कहिड़ा कहिड़ा उन्हनि जा नाला छा आहिनि? नंबर पहिरियों आहे हज़रत कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हा। नंबर ॿियों आहे हज़रत अब्दुल्ला रज़ी अल्लाह ताला अन्हा। नंबर 3 नंबर ते आहे हज़रत इब्राहिम रज़ी अल्लाह ताला अन्हा। ठीक आहे, उनखां पोइ सवाल आहे त पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के केतिरियूं नियाणियूं हुयूं? इन जो जवाबु आहे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के 4 नियाणियूं हुयूं। ठीक आहे, नंबर पहिरियों आहे हज़रत बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा। अच्छा, ॿियो मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त इहो ई पेपरनि में सुवालु ईंदो आहे त हज़रत बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला जी शादी कंहिंसां थी ऐं इन जा नाला जेको आहे पुछा वेंदा आहिनि मुख़्तलिफ़ पेपरनि में, छो त मां पास पेपर्स पढ़ंदो रहंदो आहियां। इहो बि तव्हांखे इंफॉर्मेशन ॾींदो हलां। हज़रत बीबी ज़ैनब जी शादी हज़रत अबुल आस इब्ने रबी रज़ी अल्लाह ताला सां थी। ठीकु आहे, उनखां पोइ नंबर ॿियों आहे हज़रत बीबी रुक़ैया रज़ी अल्लाह ताला अन्हा। ठीकु आहे, इन जी शादी कंहिंसां थी? हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हा। ठीकु थियो, उनखां पोइ 3 नंबर ते आहे हज़रत बीबी उम्मे कलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा। ठीकु आहे, इन जी शादी कंहिंसां थी? इन जी शादी बि हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हा सां थी। इहो शरई लिहाज़ खां थोरो अहम पॉइंट आहे, इनखे गौर सां ॿुधिजो।
पहिरियां हज़रत बीबी रुकैया सां जेको हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह जी शादी थी हुई, ठीकु आहे। उनखां पोइ जॾहिं बीबी रुकैया रज़ी अल्लाह ताला अन्हा वफ़ात करे वई, बुरको मटाए वई हिन जान मां, पोइ हज़रत बीबी उम्मे कलसूम रज़ी अल्लाह ताला सां हज़रत उस्मान गनी जी शादी थी। यादि रहे त इस्लाम में ॿ भेणा हिकु ई वक़्तु रखणु जेको आहे निकाह में रखणु मना आहे सख़्ती सां। सो हज़रत बीबी रुकैया सां हज़रत उस्मान गनी जी शादी थी, बीबी रुकैया गुज़ारे वई। उनखां पोइ हज़रत बीबी उम्मे कलसूम जी शादी हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह सां थी, ठीकु आहे। उनखां पोइ चोथे नंबर ते आहे हज़रत बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा। ठीकु आहे। हज़रत बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी शादी हज़रत अली करमुल्लाह वजह सां थी, ठीकु आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हा बि चई सघूं था। अच्छा, उनखां पोइ तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त हिकिड़ो सेकंड, हज़रत इब्राहिम बीबी मारिया रज़ी अल्लाह ताला अन्हा मां हुयो, ठीकु आहे। बाक़ी सॼी औलाद हज़रत बीबी ख़दीजा तुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुई, ठीकु आहे। इहो वॾो अहम सुवालु आहे, इहो तव्हांखे यादि रखणु घुरिजे त जेको आहे मां रज़ी अल्लाह अन्हा मां हुई, जेको हज़रत जेको आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जेको आहे हज़रत इब्राहिम रज़ी अल्लाह ताला अन्हा जेको हज़रत इब्राहिम रज़ी अल्लाह ताला अन्हा हज़रत बीबी मारिया मां हो। बाक़ी सॼी औलाद जेकी आहे हज़रत बीबी ख़दीजा तुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मां हुई, ठीकु आहे। इहो वॾो अहम पॉइंट आहे। उनखां पोइ असां सहाय सता पढ़ंदासीं। हीअ 6 जेके नी मशहूरु हदीस जा किताब नी, इन जे बि बारे में अक्सर एग्ज़ाम्स में जेको आहे सुवाल पुछा वेंदा आहिनि त इन्हनि जो राइटर कहिड़ो आहे, कहिड़े बुक जो कहिड़ो राइटर आहे। सो सहाय सता तमामु शुरू खां तव्हांखे इन जो जेको आहे इन जी मीनिंग ॿुधायां। सहा जेको आहे सहा सही जो जमा आहे, ठीकु आहे। सहा सही जो जमा आहे ऐं सता जी माना छह, ठीकु आहे। सो इन 6 जी बुकनि जे बारे में ज़िक्र हले थो। नंबर पहिरें ते आहे सही बुखारी, ठीकु थी वियो। सही बुखारी कंहिं लिखी? मोहम्मद बिन इस्माइल, ठीकु आहे। उनखां पोइ 2 नंबर ते आहे सही मुस्लिम, सही मुस्लिम कंहिं लिखियो? इमाम मुस्लिम रहमुल्लाह, ठीकु थी वियो। उनखां पोइ 3 नंबर ते आहे जामे तिरमज़ी, जामे तिरमज़ी जो राइटर कहिड़ा, लेखक कहिड़ा? इमाम अबू मूसा
मोहम्मद बिन ईसा। ठीक है। उनखां पोइ चौथे नंबर ते आहे सनन अबू दाऊद। सनन अबू दाऊद। ठीक आहे। इन जो लेखक केरु आहे? इमाम अबू दाऊद। रहमतुल्लाह। नंबर 5 ते आहे सनन निसानी। सनन निसानी जो राइटर आहे इमाम निसाई रहमल्ला। ठीक थियो। उनखां पोइ 6 नंबर ते आहे आख़िरी सनन इब्न माजा। सो इन जो लेखक केरु आहे? इमाम इब्न माजा रहमतुल्लाह। ठीक आहे। सो इहो हुयो अॼु जो लेक्चर। थैंक यू सो मच।